ॻڙहي यासीन वासी ॿ नौजवान सखर वेंदे पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि, जंहिं जे वारसनि तरफ़ां अगवा जो शक ॾेखारियो वियो आहे। ॻोठ काइम खान वधो जा ॿ नौजवान शोएब मेहराब वधो ॻोठ खां मोटरसाइकिल ते सखर वञी रहिया हुआ त लखी भरिसां वारसनि सां संदन राब्तो कटिजी वियो। ॿई नौजवान मोटरसाइकिल समेत गायब थी विया आहिनि। वारसनि पारां ॿिन्ही नौजवाननि जे अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। उन वाले सां राब्तो करण ते गुम थी वियल शोएब वधो जे पीउ अख्तियार अहमद वधो ॿुधायो त मुंहिंजो पुटु शोएब ऐं संदसि दोस्त मेहराब सखर वञी रहिया हुआ त लखी पहुचण शर्ती असां सां संदन राब्तो कटिजी वियो आहे। हुन चयो त कुझु कलाकनि खां पोइ मुंहिंजे पुट शोएब जे नंबर तां कॉल आई, जंहिं तां सिर्फ़ु इहो चई फ़ोन बंदि कई वई त शोएब ऐं संदसि दोस्त गिरफ़्तार आहिनि। जंहिं बाद असां लखी ऐं सखर जे मुख़्तलिफ़ थाणनि तां पुछा ॻाछा कई, पर ॿिन्ही नौजवाननि जो को ॾसपतो नाहे पइजी सघियो। असांखे शक आहे त ॿई नौजवान अगवा थी विया आहिनि, खेनि बाज़ाब करायो वञे।